नाज़रीन, नऊं देरो में पाक फौज जी हिमायत में रैली कढी वधी जो इज़हार कयो वियो। रैली में शरीक शहरनि तरफ़ां हथनि में बैनर खणी पाक फौज जी हिमायत में नारेबाज़ी कई वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहिया नूर मोहम्मद सुमरो। नौंदेरो में पाकिस्तान एक्स आर्मी सर्विसमैन सोसाइटी पारां पाक फौज सां यकजहतीअ तौर रैली कढी वई। रैलीअ में शामिल माण्हुनि हथनि में पाकिस्तानी झंडा खणी पाक फौज ऐं मुल्क लाइ नारेबाज़ी पिणु कई। रैलीअ जी अॻुवाणी सिकंदर नारेजो, गुलाम शबीर जरवार, इरशाद मीरानी, मुनवर सेठार ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जॾहिं त पीपी अॻुवाण एजाज़ अमन लिगारी, पीपी शहीद भुट्टो अॻुवाण सलीम चन्ना, वरियाम चन्ना, जेयूआई अॻुवाण अब्दुल कुदूस पंवर, समाजी तंज़ीम सब बराबर जे अदनान खोखर ऐं ॿिया यकजहतीअ तौर रैलीअ में शामिल थी पाकिस्तान आर्मीअ सां यकजहतीअ जो भरपूर नमूने इज़हार कयो। रैलीअ में शामिल मुहिब वतन टाइम न्यूज़ सां पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त पाकिस्तान जे पाक आर्मी जे सां यकजहतीअ जे इज़हार जे लाइ जेके असांजे नौजवान असांजे जेके आर्मी जे रिटायर मुलाज़िमनि ऑफिसरनि सभु गॾिजी शहरनि हिते रैली कढी आहे। असां उन्हनि सां गॾु आहियूं। अॼु ही पाकिस्तान जे मथां जेको मुल्क जे मथां वार कयो आहे 9 मई ते, उनजी असां भरपूर नमूने सां मज़म्मत कयूं था। पाकिस्तान आर्मी जेका मुल्क जी हिफ़ाज़त हमेशह कंदी आई आहे, सरहदनि ते उन्हनि क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, उन्हनि शहादतूं माणियूं आहिनि, उन्हनि पंहिंजी ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं आहिनि। उन्हनि जे लाइ निकिरी करे हिकिड़ो रिएक्शन जेको ग़लति रिएक्शन थियो आहे, जिन जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु शहीद थी, तॾहिं बि एक्शन आर्मी जे लाइ न थियो, मुल्क जे ख़िलाफ़ न थियो। एतिरे क़दुरु जो मुल्क जे माण्हुनि मुख़्तलिफ़ नारा आया त हाणे वफ़ाक़ में रहण जी ज़रूरत कान्हे, त जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु नारो आयो त पाकिस्तान खपे। उनजे चवण खां पोइ पाकिस्तान अञा मज़बूत करण जे लाइ हुन पंहिंजी कोशिशूं वरितियूं। त जॾहिं आसिफ अली ज़रदारी साहिब खे इहा ई नेब जेका ठाही वई हुई, उन नेब जे गिरफ़्तार करण आया त उन ख़ुशीअ सां वञी करे पंहिंजे ॿार न्याणी सां गॾिजी मोकिलाए पंहिंजे सभिनी पार्टी वारनि सां गॾिजी करे उन पंहिंजी गिरफ़्तारी पेश कई। त ही गिरफ़्तारियूं आम हुजणु घुरिजनि। जेकॾहिं कानून इंसाफ़ तव्हांजे लाइ आहे त तव्हां कानून जो दर खड़कायो। बाक़ी तव्हां मुल्क जे ख़िलाफ़, मुल्क जे आर्मी जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं कयूं उनजी असां मज़म्मत कयूं था। अॼु असां पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं। पाकिस्तान आहे, असां आहियूं। पाकिस्तान आर्मी सां यकजहतीअ जो इज़हार करण लाइ निकिता आहियूं। जिन अनासरनि अंदरूनी पाकिस्तान आर्मी ते हमिलो कयो आहे ऐं जेका असांजे जना हाउस ते कोर कमांडर लाहौर ते हाउस ते हिननि जेका भंजड्राह कई आहे उनजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। ऐं जेका GST ते हिननि हमिलो कयो आहे ऐं भंजड्राह कई आहे उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। हीअ पाकिस्तान आर्मी आहे त पाकिस्तान आहे। पाकिस्तान अवाम जेको आहे पाकिस्तान आर्मीअ सां गॾु आहे, हर ॾुख सुख में गॾु रहंदो। ॾिसो हुन मुल्कनि जी हालत जिन जी फ़ौज न आहे, उनखे पंहिंजी इबादत गाहनि में पंहिंजी इबादत करण लाइ बि इजाज़त नथी ॾिनी वञे त हू पंहिंजे इबादत गाहनि में वञी इबादत कनि। हीअ पाकिस्तान पाक फ़ौज आहे त पाकिस्तान आज़ादु आहे। असांजे करे पाकिस्तान फ़ौज बॉर्डरनि ते रही करे असांजी हिफ़ाज़त करे थी त असां आराम जी निंड सुम्हूं था ऐं पंहिंजे इबादत गाहनि में वञी इबादत कयूं था। असां पाकिस्तान फ़ौज सां हर मोड़ ते गॾु आहियूं ऐं जेको दुश्मन नासिर मीडिया खे ॾिसंदो उन जॻह असां सीसी फलाई दीवार बणिजी बीहंदासीं। हिन रैलीअ जो मक़सदु हुयो 9 मई ते जेके भंजड्राह जा वाक़िया थिया, एहतिजाज जे आड़ में ख़ासि करे फ़ौजी तनसीबात ऐं गवर्नमेंट जे जेको इदारनि ते हमला कया विया, असां इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। सियासत करणु हर कंहिंखे हक़ु आहे, पर सियासत जो बि हिकिड़ो जमहूरी अंदाज़ हुजणु घुरिजे। ही भंजड्राह करणु ऐं मुल्क जे इदारनि में इहा अफ़रा तफ़री मचाइणु इहो तमामु मज़म्मत जोॻो अमल आहे। असां हिननि दोस्तनि एक्समैन सर्विस वारनि सां असां गॾु आहियूं ऐं असां पूरे मुल्क सां हिन अमल में गॾु हूंदासीं ऐं असां इहो गवर्नमेंट खां ॿियो मुतालबो था कयूं त हिन जो बाक़ाइदे तौर ते इंक्वायरी कराई वञे, जुडिशली इंक्वायरी कराई वञे, हक़ीक़ी जेके हिन जे पोयां हथ मुलविस आहिनि उन्हनि खे वाखो कयो वञे। पाकिस्तान आर्मी जे मथां जेके बि हमला थिया आहिनि, पाकिस्तान एक्स सर्विसमैन उन्हनि सां गॾु आहे, पाकिस्तान एक्स आर्मी उन्हनि सां गॾु आहे ऐं मैदान जंग में बि असां उन्हनि सां गॾु हुआसीं, सर्विंग में बि असां गॾु हुआसीं। अॼु असां रिटायर आहियूं, अॼु बि असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि जे जेका आहे त असां मज़ामत कयूं था। जेके आर्मी खे घटि वधि ॻाल्हाइनि था उन्हनि जी असां मज़ामत कयूं था, भरपूर मज़ामत कयूं था। पाकिस्तान आर्मी आम बहादुरी हिकिड़ी फ़ौज आहे ऐं जंहिं पाकिस्तान फ़ौज जे आर्मी जे मार्फत जदोजहद जे करे 14 अगस्त मल्हायूं था। हिन मुल्क जेकॾहिं महफ़ूज़ आहे, 4 सूबा जेकॾहिं महफ़ूज़ आहिनि
सिंध बलूचिस्तान पंजाब वग़ैरह सरहद त उनजो मेन सबबु पाकिस्तान आर्मी जी जदोजहद ऐं कोशिशि आहे। जेको 9 मई जेको मसइलो थियो आहे उन सां मज़म्मत कयूं था ऐं जमीयत उलमा इस्लाम तरफ़ सां भरपूर सां हिमायत था कयूं त आर्मी जा जेके फ़ैसिला आहिनि उहे सभु क़ाबिल तारीफ़ आहिनि ऐं इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम भरपूर सां किरदारु अदा कंदी, पाक आर्मी सां मुकमल जदोजहद कंदी। ही जेकी अॼोकी रैली कढी वई आहे पाक फ़ौज जा एक्स सर्विसमैन आहिनि ऐं उन्हनि जेकी आहे 9 मई जे हिमायत में हिकु जेकी रैली कढी आहे ऐं जेकी उते टोड़ फोड़ थी आहे, असां उन्हनि जी पुरज़ोर मुज़म्मत कयूं था ऐं असां हिननि फ़ौजी जवाननि सां असां गॾु आहियूं। पाक फ़ौज जी साख ऐं इदारनि खे नुक़सान रसाइण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। पाक फ़ौज जा जवान ॾींहं राति जागी मुल्क जे सरहदुनि जी हिफ़ाज़त कनि था त असां मुल्क जे पुरसुकून फ़िज़ा में आज़ादीअ सां साहु खणूं था ऐं कंहिंखे बि मुल्क जो सुकून तबाह करणु न ॾींदासीं। असां उन्हनि धुरियुनि जी भरपूर नमूने मज़ाहिमत करे पंहिंजा सिर क़ुर्बान कंदासीं, पर मुल्क जी सलामतीअ ते वार बर्दाश्त न कंदासीं। कैमरा टीम सां गॾु नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।